आयो लाल सभई चओ झूलेलाल। मुंहिंजा लाल साईं, मां कहानी आहियां, लेखक तव्हां आहियो। मां पाणीअ जी बूंद आहियां, सागर तव्हां आहियो। जीअण लाइ ज़रूरी आहे उहे श्वास तव्हां आहियो। तव्हां लाइ त मां कुझु बि कोन आहियां, पर तव्हां मुंहिंजे लाइ सभु कुझु आहियो। 12 सवाल जो सही जवाब आहे सी। श्री अमरलाल 8 साले जा थिया तॾहिं उन्हनि जे पिता यज्ञोपवीत संस्कार लाइ कारोबार मां आमदनी करण लाइ चयो। सवाल 13, ब्राह्मण यज्ञोपवीत जो मुहूर्त कॾहिं जूं कढियो? ए चेट जे चंड, बी चेट जी सातम, सी कारकतन जी चौथ, डी माघ जी एकादशी। इन सवालनि जो सही जवाब रात जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में लिखी सघो था। जेके कमेंट बॉक्स में सही जवाब लिखंदा उन्हनि खे सर्टिफिकेट ॾिनो वेंदो। हिकिड़े पल जो खेल आहे, मुंहिंजे लालण वटि कहिड़ी देर आहे। सभई चओ जय झूलेलाल।